अफजल जे खून सां शहीद जे खून मूंखे पक न हुई इम्कान हुयो तुंहिंजो जल्दी थी इम्तिहान वयो तो हाणे जो कॉलेज छॾियो न माना हाणे सिक्योरिटी गार्ड सां गॾु वेठो इन साम्हूं ॿ टे चंबा हाणे उहो सही रही भाई जान एॾी बुराई आहे माजिद जी। अस्सलाम वालेकुम गरीब जो संगत चाल आखिर कुछ तबियत सही उम्मीद है सब ठीक होना आखिर में होना तो भाईजान फर्स्ट ऑफ ऑल ता सबनी भाइरन के जुम्मा मुबारक छो जुम्मे भला तो ॾींहुं सो असां बाइक वाइक रेडी अध कलाक खन पंहिंजो सेलर ते कमु कयूं वरी मोटी ईंदासीं 11:30 थी विया आहिनि वरी 1 बजे मोटी ईंदासीं वरी वेंदासीं केॾे मस्जिद जी तरफ़ नमाज़ अदा करणु जुम्मा जो। सो हलो हलूं थोरो माजिद ऐं शिश्को कयूं वरी तव्हां सां मिलूं था बाइक ते। छा जो टोटो छा थियो छुरा छो अल्लाह अकबर इंसाफ ना है छो भला कर भला रानी हाणे नारो लॻे ईंदो अफजल जे खून सां शहीद जे खून सां सो हाणे पाण हलंदासीं सेलर जी तरफ़ पाण वञूं था पिया सेलर जी तरफ़ वरी तव्हां सां मिलूं था सेलर ते मां साथ मुंहिंजो सोणो प्यारो मुंहिंजो मां छा हाणे कढंदा आहिनि फ्री गला न मां चो गला न चो अच्छा जॾहिं चिंद छदा का दाजा थींदी लॻे छिकिड़ी शायरी छो भागी लगा भागी लगा हाँ मां साहब लगा हिकिड़ी शायरी लॻे अच ग्रेड कढ शायरी लगा हाँ छा कई सारी गला हिकिड़ी मैं छदा का छिंद दाजा थींदी हाल वाला चओ असांजे चैनल के अच्छा चैनल के बाद सफराज करना है छा अच्छा चैनल के बाद सफराज के बाद सब्सक्राइब करो आई लव यू मदद कर हाणे शायरी ॿुधा हाणे चओ सब्सक्राइब करो तू धारी आई तू धारी आई मूंखां पंहिंजा खट ते वठी लिखी आहे पंहिंजा खट ते वठी लिखी आहे तू धारी आई मूंखां पंहिंजा खट वठी लिखी आहे कालू जहिड़ा हज़ारे पैदा थींदा मौत क़बूल आहे जियो मां साथ कालू जियो सिंध चवंदासीं जियो हक मौजूद करीस न हक मौजूद कर न जियो चए थो मां ॼाणा थो तूं धारी आहीं मूंखे सिंध जी आहीं पर प्यारी आहीं तुंहिंजी ज़ात जुदा हर बात जुदा जज़्बात जुदा फिक्रात जुदा तोखे विक विक ते मां सजदो कयां अॼु मूंखां पुछींदी पढ़दो कयां तुंहिंजे मासूमियत जी साख खणा तुंहिंजे गलड़नि तां मां बाख खणा मुंहिंजे मन में ॾाढी ऊंदह आहे ऐं दिलि जो सहन अंधेरो आहे मुंहिंजे मन में ॾाढी ऊंदह आहे ऐं दिलि जो सहन अंधेरो आहे मूंखे पक न हुई इम्कान हुयो तुंहिंजो जल्दी थी इम्तिहान वयो मूंखे पक न हुई इम्कान हुयो तुंहिंजो जल्दी थी इम्तिहान वयो तो हाणे जो कॉलेज छॾियो मां सम्झां थो निकिरण बि छॾियो ऐं सुबुह जो साॻे रस्ते सां गुज़रण बि छॾियो मुरकण बि छॾियो चलो दस्तो सां हाणे कीअं मिलां दस्तो सां हाणे कीअं मिलां किथे बीहां कीअं ॾिसां मुंहिंजी दिलि खे वाम वकोड़े विया ॼण ॻोठ खे फ़ौजी घेरे विया मूं ते नज़रनि जी कर्फ्यू आहे लॻल हर राह रुकियल घट घेड़ झलियल तुंहिंजो घर बि ॾिठल रस्तो बि ॾिठल ओ ज़ालिम कातिल रस्मुनि जा हर पासे आहिनि नांग लिकियल जियो मां साथ कालू जियो मां साथ कालू हल भाई निकाल गाड़ी निकाल भाईजान पाण वञूं था विया नमाज़ जी तरफ़ तव्हां सां मूं छा सिलो संगत पाण वञी रहिया आहियूं मस्जिद जी तरफ़ त संगत पाण खेरनि अल्लाह पाक जो फर्ज़ अदा करे निकिता आहियूं हाणे हलूं दिलि थी चए यार अॼु संगत ॾांहुं चकर हणूं
यको ना है मीटअप थियो सो हलो इतना मिलूंगा तो भाईजान 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 राशिदा पोले जी ड्यूटी दे तो वञूं था असां उंडे हलो रीवो ॾिसो मुंहिंजी रीवो रीवो दिस कॉल्ड रीवो तो भाईजान दिस कॉल्ड खनपुर जुड़े जो हाणे ॾिसूं असांजो यार किथे वेठो आहे असांजो यार जी ड्यूटी किथे आहे भाईजान हेलो भाईजान किधर गया किधर गया किधर गया किधर गया किधर गया किधर गया अस्सलाम वालेकुम वॾा सिक्योरिटी गार्ड गॾु विहारे वेठा हो बड़ा बड़ा गंदे हाँ हाँ गंदे हाँ हले हले बेटा बेटा बाह बेटा आजा बेटा कई क्रीम मन भाई अल्हम्दुलिल्लाह बाह ये क्रीम लगदी है वाला यार न मनाने सिक्योरिटी गार्ड सां गॾु वेठो इन साम्हूं ॿ टे चंबा हाणे उहो सही नहीं भाई गाल ये आए तो इन मारे तुम मेरे को चमाड़ भी है ना अच्छे या ना पैसे भी मैं ड्यूटी अटका है केस लगनी नॉट अ प्रॉब्लम मां जज की चंदम भैया ने पुराना वीडियो देखाईंदो मां ॾिस पोइ असां तूं केस हण पुराना वीडियो में वाकई दहशत कर दिया क्यूटी कुरान क्यूटी नु जाए भाईजान सलाम वालेकुम भाईजान सलाम वालेकुम ना इंसाफ़ी तव्हांखे मां ॿुधायां चार था थियनि मूं मानी न आहे खाधी चयो त मां 2 मिंट सब्र कर मानी खाई अचां चयो त न पे हले टक्कर आवाज़ सुबुह वाटी खे मूं चयो आहे लांती शख़्स खे कमु आहे असांजो कमु आहे उन वेंदासीं वरी वरी सोरे धूकड़ी धूपड़ी सोरे हेलो ये क्या कर गया भाईजान तो भाईजान तो भाईजान रिवो इलेसा रिवो इलेसा मैं तो फॉर्च्यूनर लेसा फॉर्च्यूनर रिवो इलेट्रा ते फोर्ड इलेसा भाई ये जो है ना ये मेरा जो दिमाग है वाह बड़ा ये केची दिमाग है केची ये एक दिन इंशाल्लाह करीब आपके खाऊंगा कि मैंने क्या लिया है रिवो फॉर्च्यूनर या फोर्ड वो रिवो कंट्रा या फोर्ड बाप बोला फॉर्च्यूनर में लेगा भाईजान हम लेगा फॉर्च्यूनर अनबागी अरे मूसड़ अची वमरान रूह अजी रात भाईजान एडी बुराई है माजिद जी जी कम से आयासीं उहो कम न थियो हुन होटल ते जाम मिलियासीं हुननि खीर कोन यार का कुदरती का असांजो अॼु कुदरती को फिटल आहे अॼु यार 100 रुपए जो पेट्रोल रहंदो कंदो की चीन सो होटल ये न छॾियां थो मां फिर का चाह कढी आहे बिहारी तव्हांजी आहिनि भाऊ पोयां हा बिहार ए मुंहिंजी त ब्लैक वारी और पोयां माजिद जी आहे असां ड्रिफ्ट वग़ैरह कंदा आहियूं तॾहिं मतिलबु ख़राब थी वई आहे बिहारी माजिद डिसेंट ड्राइवर आहे आवाम ॾिसे थी असांखे ये जेको होटल वारो आहे होटल वारो जेको आहे जवान जो पुट आहे जवान जो पुट आहे ये तो कट न प्यारी ना हो अॼु मामा यूट्यूबर खे चओ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो पीस खाराइण वाला वॾी ख़ुशख़बरी मुंहिंजी दिलि बाग बार थी वई आहे झूलेलाल थी वई आहे जो आयासीं हे यूट्यूबर असांखे कट प्यारण आयो होटल ते 100 रुपया पे कटिए 100 रुपया तेल भराए नहीं 100 रुपया कटिए भाऊ वेचारे चयो असां वटि कट ममरू आहे फुल लॻा 50 रुपए जी हिकिड़ी 50 जी ॿी 100 रुपया जेको मूं भरियो भाईजान उहो खुदाई आहे जॾहिं ॾिसां थो भलाई आहे चाहे मोबाइल मारी वञो थी छे मां ऐसे जो ना का कड़ियो ऐसे जो ये ऐसे जो बागी माजिद खान मोबाइल ताई बहु वञे थी गश्त ते जियो
केक कीअं लॻो तव्हांखे? संगत तव्हां ॾिसी रहिया आहियो असां वेठा आहियूं ककड़ में वरी रिपीट थो कयां चांहि पी रहिया आहियूं 160 रुपया रो वॾो केक आहे तमामु रूह अफ़ज़ा जी प्यारी ख़ुशबू हेॾे ॾिसो हेॾे ॾिसो असां टेस्ट कयूं असुल में छा थियो जो मूं ते जेको केक आयो उहो वॾो केक हो त हिन यूट्यूबर ॾिसी चयईं त इहो केक मूंखे ॾे मूंखे भाई हाणे चांहि पीती थी हाणे केक बि खाधो हाणे ड्रॉ थी वियो वरी मानी किथे वणंदी हे चयमि केक न हरू परेशान हल राति खाईंदासीं लागी सुबुह जो निकितल आहियूं 9-10 वारो हिनमहिल ताईं घर न आयो इहो हिते ई खानापुर में रुलियो आहे घर न आयो छा कजे उहे जायूं ॾिठम उहे वण ॾिठम जाने तूं न तो भाईजान टाइम तो थे हिनमहिल 8:30 सो डायरेक्ट मां वरी मतिलबु 2 कलाक खाई हुयमि तव्हांजा छो जो रेस्ट कयो मानी वानी खाई लेटी पियुमि सी वियो वरी हिनमहिल उथियो आहियां वञा थो हाणे माज ॾे ॾिसूं दुकान खुलियल अथसि न छा वरी तव्हां सां मिलूं था माज सां गॾु त भाईजान वियासीं माज ॾे माज असांखे रस्ते में मिली अचे पियो सो हिनमहिल त इलाही टाइम थी वियो आहे आई थिंक 10:06 सो पाण हिनमहिल वज़ू करे पढ़ंदासीं नमाज़ उन खां पोइ व्लॉग एडिट कंदासीं वरी पोस्ट कंदासीं सम्झो था सो वरी हिते व्लॉग ईंदा क्यों उमेद आहे कि असांजो व्लॉग तव्हांखे सुठो लॻो पसंदि आयो मुंहिंजो सुठो लॻो पसंदि आयो महिरबानी करे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कयो सुठा कमेंट कयो कमेंट में पंहिंजी राय ॿुधायो चवां थो तव्हांखे वेठो ज़रे त भई चैलेंज ॿुधायो कोन था अलाए छो ईअं न कयो यार सो हाणे असांजी जो इजाज़त ऐं चैनल खे लाइक सब्सक्राइब शेयर कयो सही आहे ॻाल्हाइणु घटि थो निकिरे असां माशाल्लाह दुआनि में अस्सलाम वालेकुम